नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के न्यूयॉर्क में खबर ॾींदा आहियूं त अमेरिका में शहरी जी संदसि वसीयत तहत डबल केबिन गाड़ी में ताबूत रखी तदफीन कई वई। परॾे ख़बरदारी रिपोर्ट मूजिब अमेरिका जी आज़ाद रियासत बाजा कैलिफोर्निया सां तालुक़ रखंदड़ डॉन आडन ख़तरनाक बीमारी सबब फौत थी वियो। शहरी फौत थियण खां अॻु खेसि संदसि क़ीमती डबल केबिन गाड़ी समेत दफ़नाइण जी वज़ाहत कई। वज़ाहत तहत हिकु वॾी क़बर तैयार करे पहिरीं गाड़ी रखी वई, बाद संदसि ताबूत रखी तदफीन कई वई। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त डॉन अडान खे पुट 2 साल अॻु क़ीमती गाड़ी तोहफ़े में ॾिनी। बीमारी सबब हू सफ़र न करे सघियो, जंहिं सबब गाड़ी समेत दफ़नाइण जी वज़ाहत करे वियो। ॿिए तरफ़ संदसि पुट ॿुधायो त बाबा जी डबल केबिन गाड़ी में सफ़र करण जी ख्वाहिश हुई, पर हू पूरी करे न सघियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।